जी बिल्कुल, खानपुर मार विच शहर में गुजरियल रात हिंदू वापारी अमरलाल के घर लखे रुपये की चोरी करण वाले मामले का पोइ खानपुर मार की हिंदू बिरादरी जो सो सख्त ताव में है। जैसे त खानपुर मार थाने के SHO पारा अडंगे रवैयो अख्तियार करण ते अज भी जो सो खानपुर मार शहर में जुज़वी हड़ताल कई वे है। हिंदू बिरादरी जे माण्हुनि पारा खानपुर मार के मुख़्तलिफ़ मार्केटुनि में पंहिंजा कारोबार बंद रखिया विया आहिनि। एहतजाजन तौर ॿुधायो पियो वञे त गुज़रियल ॾींहुं जेको खानपुर मार SHO ॿ जवाबदार गिरफ़्तार कया उन्हनि सां ख़ासि तौर ते रिआयत करण जा इल्ज़ाम हिन मुतासिरनि लगाया आहिनि। जंहिंखां पोइ अॼु ॿीहर जेको आहे सो खानपुर मार में कारोबार बंदि कयो वियो आहे। माण्हुनि खे आगाह कयो पियो वञे त खानपुर मार पुलिस चोरी वापसि कराइण जी पोज़ीशन में न आहे ऐं फौरी तौर ते कारोबार बंदि कया विया आहिनि। जॾहिं त हिंदू बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे खानपुर मार जे पंजगुली चौक ते गॾु थियणु शुरू थिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई ऐलान आहे त जेको आहे सो खानपुर मार पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो वेंदो ऐं उहो एहतजाज तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं चोरी थियल सामान वापसि न कयो वेंदो। जी।